तरफों चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब के तरफों पहले कराची के बस सर्विस थी हैदराबाद के थी हाणे अंदरूनी सिंध में सकर को शिकारपुर ते जेको आहे पंहिंजो चेयरमैन साहब जी महिरबानी थी आहे ऐं मां हिन तवसु सां वग़ैरह कंदुसि त मां हिकिड़ो लेटर बि इंशाअल्लाह लिखियो बि आहे लिखंदुसि बि त महिरबानी करे लाड़काणो मदई जी बड़ो मिर्ज़ापुर लखी गुलाम शाह खां सखर वञे या शिकारपुर अचे असांखे हिकिड़ो इहो रूट ज़रूरु ॾिनो वञे त असांजो हेॾो वधि में वधि जेको आहे सो माण्हुनि खे सहूलियत थींदी वॾा असां जो हमेशह पीपल्स पार्टी जो ग़रीब आवाम खे रिलीफ दिलायो हूंदो आहे चाहे उहो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हुजे या हारी कार्ड हुजे हमेशह असांजो नारो आहे रोटी कपिड़ा और मकान तव्हां ॾिठो त असांजा घर स्टार्ट थिया आहिनि घर हलनि पिया लखनि जे तादाद में घर ठहनि था वरी उन घर खे जेको आहे सोलर ॾियूं पिया उनखे वॉशरूम ॾियूं पिया हिकिड़ो मुकमिल घर पिया ठाहे ॾियूं रोज़गार जे हिसाब सां नौकरियूं हमेशह जॉब्स आम माण्हू खे पीपल्स पार्टी ॾिनियूं आहिनि उहे इंशाअल्लाह ताला अॻु बि असांखे पीपल्स पार्टी ॾिनियूं आहिनि हाणे बि इंशाअल्लाह जल्द जून जे बजट खां पोइ शुरू कंदासीं ऐं हमेशह आम माण्हूअ जो आवाज़ पीपल्स पार्टी खणी आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां बढ़वासीं ऐं इंशाअल्लाह चेयरमैन साहब खे असां वज़ीर आज़म कंदासीं तव्हां दोस्तनि जी महिरबानी सां अॼोको जेको प्रोग्राम आहे गर्मी आहे असांजे हिननि महिमाननि सभिनी जी ख़ासि करे साईं ख़ुर्शीद अहमद शाह जी वॾी महिरबानी असांजो सीनियर आहे ऐं हू तबियत जे नासाज़ी खां पोइ बि जेको आहे शिकारपुर खे टाइम ॾिनो अथई उन्हनि जा अहसान आहिनि सभिनी महिमाननि जा सभु इंशाअल्लाह ताला अॻिते बि जेकी प्रोग्राम हमेशह आया आहिनि असां दहलीज़ ताईं पुॼाया आहिनि माण्हुनि जे घर ताईं पुॼाया आहिनि इहो असांखे पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब जो हुकुम आहे कारकुननि जी दोस्तनि जी अदनि जी इख़बार दोस्त प्रेस